अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 17 मई 2026 आचर ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो हुजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु 28वीं तरमीम वारे मामले ते नज़र डोड़ाईंदासीं ऐं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त आख़िर PP कंहिंजे पासे बीहंदी। छा 28वीं तरमीम लाइ रियासती ढांचे में तब्दीली बि थींदी? उन सां गॾोगॾु ईरान जंग बाबति हिकु ग़ैर जज़्बाती तजियो पेश कंदासीं जेको लिखियलु आहे नदीम अख़्तर जो। कंपनी सरकार थर जे वरवाई ॻोठ सां छा कंदी, इन बाबति ख़ुसूसी लिखणीअ शामिलु हूंदे। सचनि खे सज़ाऊं ऐं ॾोहारियुनि लाइ प्रोटोकॉल आख़िर छो? इन सूरतहाल ते तजियो हूंदो त उन सां गॾोगॾु नामियारे लेखक तारीख़दान गुल हसन कलमतीअ जी वरसी ते खेसि भेटाउनि जा कुलाब छींदासीं। प्रोग्राम में शाइरी बि शामिलु हूंदी त मुख़्तलिफ़ तजिया बि हूंदा ऐं मुख़्तलिफ़ तबसरा बि शामिलु हूंदा। सभ खां पहिरियां 28वीं तरमीम वारे मामले खे ॾिसूं था। तरमीमनि पुठियां थींदड़ तरमीमूं अवाम जे मुफ़ाद लाइ इन करे बि न आहिनि जो हुकूमत जे तरजीहनि में अवाम हाणे शामिल ई न आहे। अवाम त हुकूमत जी तरजीह मां कॾो को निकिरी चुको। हाणे जॾहिं हर पासे 28वीं आइनी तरमीम जो पड़ाॾो आहे ऐं वफ़ाक़ी काइन जी नए हदबंदियुनि सां लाॻापियल बहस मुबाहिसा सियासी फ़िज़ा में हिकु ग़ैर यकीनी पर फ़ैसिलाती तब्दीली जो तासिर पैदा करे रहिया आहिनि, तॾहिं सवालु वरी इहो बि आहे त छा सियासी गर्मी रियासती ढांचे में वॾी तब्दीली आणे सघंदी? सवालु इहो आहे त छा हीअ सभु रुॻो सियासी बिसात ते मोहरनि खे हलाइण जी हिकु आर्ज़ी मशक़ आहे या रियासत वाक़ई कंहिं वॾे ढांचाई तब्दीली ॾांहुं वधी रही आहे? इमरान शफ़क़त लिखे थो त छा सियासी क़यादत पंहिंजे अंदरूनी छिकताण गॾियल इख़्तिलाफ़नि मां निकिरी वफ़ाक़ जे कमज़ोर थींदड़ थंभनि खे सहारो ॾियण जी सलाहियत रखे थी। हाणोकी प्रेस कॉन्फ्रेंस में बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शाज़िया मरी जे विच में थींदड़ मुकालमो हिन बदिलजंदड़ सियासी नफ़्सियात जी हिकु झलक तौरु साम्हूं आयो, जिते हिकु पासे उनखे क़यादत अंदरि नज़्मो ज़ब्त क़ाइमु करण जी कोशिशि करार ॾिनो पियो वञे त ॿिए पासे उनखे सियासी इख़्लाक़ियात जे ख़िलाफ़ु रवैयो पिणु चयो पियो वञे। माज़ी में मुख़ालिफ़ण नारनि खे बर्दाश्त कंदड़ बिलावल जो हीअ सख़्तु लहजो इन ॻाल्हि जी निशानदेही करे थो त पार्टी अंदरि कंट्रोल ऐं इख़्तियार जो इज़हार जो अंदाज़ तब्दील थी रहियो आहे। तंहिं हूंदे बि हिकु सीनियर औरत अॻवान खे सरियाम टोकण जो अमल जमहूरी क़दरनि ते सुवाल बि उथारे थो ऐं इहो ई रवैयो हिन बहस खे जनमु ॾिए थो त जॾहिं क़यादत जो लहजो सख़्तु ऐं आमराणो थी वञे त जमहूरी रिवायतूं कमज़ोर थियणु लॻनि थियूं। इन्हीअ दौरान आइनी राहदारियुनि में 28वीं तरमीम जो चर्चो रुॻो अफ़वाहनि ताईं महदूद न रहियो, पर उनखे हिकु मुमकिन आइनी अॻभराई तौरु ॾिठो पियो वञे। जेतोणीकि पीपल्स पार्टी उनजे कंहिं बाज़ाब्ता मसवदे खां लाइल्मी ज़ाहिर करे रही आहे, पर मुबसरनि जी नज़र में उहो हिकु टेस्ट बैलून थी सघे थो, जंहिं ज़रिए सियासी जमायतनि ऐं अवामी रद्द अमल खे परखियो पियो वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां हिन सिलसिले में वाज़े शर्तूं पिणु साम्हूं आयूं आहिनि, जिन में अवामी सतह ते बहस, सभिनी स्टेक होल्डरनि सां मुशावरत ऐं 18वीं तरमीम जे तहफ़ुज़ खे बुनियादी हैसियत हासिलु आहे। ॿिए तरफ़ नवनि सूबनि जे क़याम बाबति बहस इंतिज़ामी ज़रूरत ऐं लसानी सुञाणप जे विच में उलझियल नज़र अचे थी, जिते पंजाब जी वसी आबादी ऐं जाग्राफ़ियाई पखेड़ उनजी विरासत जे हक़ में दलील फ़राहम करे थी, जॾहिं त सिंध में ही मामिलो तारीख़ी, समाजी ऐं लसानी हसासियत इख़्तियार करे चुको आहे। रियासती ढांचे अंदरि मौजूदु नस्ली तवाज़न ऐं उन सां जुड़ियल अहसास महरूमी जा अनसर बि हिकु अहम पहलू तौरु साम्हूं अची रहिया आहिनि, जेके वफ़ाक़ी हमाहंगी ते असरअंदाज़ थी सघनि था। इन तनाज़ुर में NFC एवार्ड ऐं वफ़ाक़ी मुआशी पॉलिसियुनि ते बि सवाल उथिया, जिते मर्कज़
पंहिंजे माली मुश्किलातुनि जे हल लाइ सूबनि जे हिसे में कटौती खे हिकु आसान रस्तो सम्झी रहियो आहे, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त उहो अञा ताईं उन्हनि खातनि ते वॾा ख़र्च करे रहियो आहे जेके आइनी तौरु सूबनि खे मुंतक़िल थी चुका आहिनि। हीउ तज़ाद हिकु अहिड़ी जुगाड़ मईशत जी अक्कासी करे थो जिते रियासत पंहिंजी कारकर्दगी बहितर करण बदिरां वसीलनि जी ॿीहर विरछत ज़रिए मसइला हल करण जी कोशिशि करे रही आहे। वधीक इहो त सियासी मैदान में गुंजाइश सुकड़ंदी पई वञे ऐं वॾियुनि जमायतुनि खे मख़सूस जाग्राफ़ियाई हदनि ताईं महदूद करण जो तासिर मज़बूत थी रहियो आहे। उन सूरत हाल में कहिड़ी तब्दीली थींदी इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। ॻाल्हि अरिड़हीं तरमीम जी हले पई त हाणे सवाल इहो बि पैदा थिए थो त पीपल्स पार्टी आख़िर कहिड़े पासे बीहंदी। 28वीं तरमीम वारियूं ॻाल्हियूं बज़ाहिर ते हिकु नए सियासी बहस तौरु साम्हूं आयूं आहिनि, पर हक़ीक़त में उन्हनि जो असुलु मक़सदु अरिड़हीं आइनी तरमीम खे जुज़वी या मुकमल तौरु ख़तमु करणु नज़र अची रहियो आहे। अरिड़हीं आइनी तरमीम पाकिस्तान जे वफ़ाक़ी ढांचे लाइ हिकु अहम संग मील आहे, जंहिं वसीले सूबनि खे कुझु ख़ुदि मुख़्तियारी मिली, वसीलनि ऐं इख़्तियारनि जी विर्छ में निस्बतन तवाज़न पैदा थियो ऐं NFC एवार्ड ज़रिए सूबनि जे हिसे खे आइनी तहफ़ुज़ हासिलु थियो। जेकॾहिं नई तरमीम ज़रिए उहो तहफ़ुज़ ख़तमु कयो वञे थो त उनजो सिधो मतिलबु सूबनि जी मुआशी इंतिज़ामी ख़ुदि मुख़्तियारी ते वार हूंदो। हिते जे हुक्मरान टोलनि मुल्क खे लेबार्टरी में मुंतक़िल करे छॾियो आहे। हुक्मराननि मुल्की आइन में पंहिंजे पसंदि जूं तरमीमूं करे उनजो चहिरो मस्ख़ करे छॾियो। अरिड़हीं तरमीम खे ॾिसिजे त अरिड़हीं तरमीम वसीले NFC में सूबनि जे हिसे खे तहफ़ुज़ हासिलु आहे। सूबनि जो हिसो वधाए त सघिजे थो पर घटाए नथो सघिजे। वफ़ाक़ जी मैदनी वसीलनि ऐं ॿेटनि ते नज़र आहे। वफ़ाक़ तालीम, सिहत, आबादी समेत अहम वज़ारतूं पाण वटि रखणु चाहे थो। उन करे अरिड़हीं आइनी तरमीम आणण लाइ दॿाउ विधो पियो वञे। हुक्मरान हिन मुल्क खे वन यूनिट वांगुरु हलाइणु चाहिनि था, तोड़े जो उहे वन यूनिट जो नतीजो अधु मुल्क जे धार थियण जी सूरत में ॾिसी चुका आहिनि, पर पोइ बि उहे सबक़ु सिखण लाइ तयारु नाहिनि। आख़िर मुल्की इस्तेहकाम जी क़ीमत ते उहे तजुर्बा करण लाइ उहे छो बज़िद आहिनि। हीउ 50, 60 या 70 वारो ॾहाको कोन्हे। बलूचिस्तान त अमली इंतिज़ामी तरह आहे ई हिन मुल्क जे असुलु हुक्मराननि वटि। ख़ैबर पख्तूनख्वा ते बि सियासी इंतिज़ामिया जी गिरफ़्त नाहे। पंजाब त आहे ई हुक्मरान सूबो। बाक़ी जेका कुझु मज़ाहिमत जी उमेदु आहे उहा सिंध जे हुक्मरान जमायत मां आहे, जेका मर्कज़ में बि इक़्तिदार में हिसेदार आहे। उहा ई जमायत अरिड़हीं आइनी तरमीम जी ख़ालिक़ पिणु आहे। छा उहा ई तनज़ीम पंहिंजी तख़लीक़ जे डेथ वारंट ते सही करण लाइ तयारु थी वेंदी? छा पीपल्स पार्टी अरिड़हीं तरमीम ऐं सूबाई हक़नि जी हिफ़ाज़त लाइ बीहंदी, या वरी रिवायती सौदेबाज़ी तहत कुझु रिआयतूं ऐं इक़्तिदार में वधीक हिसो वठी ख़ामोश थी वेंदी? अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे सां आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि ऐं तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। सचाई जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारियो। केॾो वॾो अजीब अलमियो आहे जो पिनकी खे त प्रोटोकॉल मिले थो पर शीमा करमानी खे पुलिस धिका ॾींदी रहे थी। इहो ई त आहे हुकूमती निज़ाम जो अजीब ग़रीब चहिरो। मनशा जे केस में गिरफ़्तार थियल पिनकी खे बिना हथकड़ियुनि जे प्रोटोकॉल सां अदालत में पेश करण वारे मामले ते सोशल मीडिया ते सख़्तु रद्दअमल ज़ाहिर थियो आहे, जंहिंमें सिंध हुकूमत जे उन रवैये ते हैरत जो इज़हार कयो वियो आहे त माहौरनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां जॾहिं समाजी अॻुवान ऐं मशहूरु फ़नकारा शीमा करमानी कुझु औरत अॻुवाननि सां कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ वञी रही हुई त पुलिस साणसि ॾोहारियुनि वारो रवैयो इख़्तियार कयो। न सिर्फ़ु गिरफ़्तार कयो पर खेसि धिका बि ॾिना विया। जॾहिं त ॿिए पासे मनशा जे कारोबार में मुलविस
पिनकी खे अदालत में शाहाणे प्रोटोकॉल सां पेश कयो वियो, जेको असल में मुल्की हुकूमती निज़ाम जो चहिरो हो त हिन मुल्क अंदरि ॿ क़ानून आहिनि। हीउ मुल्क शरीफ़ सियासी समाजी नज़रियाती ऐं तरक़ी पसंद धुरियुनि लाइ सख़्तु गीर आहे, जॾहिं त मुल्क जे माफ़ियाउनि लाइ अखियुनि जो ठार आहे। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था ईरान ऐं अमेरिका जी जंग ते ग़ैर जज़्बाती तजियो, जेको लिखियो आहे नदीम अख्तर। 28 फ़रवरी ते इसराइल ऐं अमेरिका ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई जो आगाज़ कयो, जेका पोइ हिकु वॾी जंग में तब्दील थी वई। हिन जंग जो दाइरो ख़लीज जे 9 मुल्कनि ताईं पखिड़िजी वियो। आबनाए हुरमुज़, जंहिं ज़रिए दुनिया जी तेल जी 25% ऐं गैस जी 35% घुर्ज पूरी कई वेंदी आहे, जहाज़ रानी लाइ अमली तौरु बंदि थी वई। हिन जंग सबबि आलमी मईशत खे हींअर ताईं $3 ट्रिलियन जो नुक़सानु पहुची चुको आहे। जंगबंदी ऐं ॻाल्हियूं जारी आहिनि, पर तारीख़ी हक़ीक़त इहा आहे त अहिड़े क़िस्म जा संगीन तकरार पंहिंजे मंतक़ी अंजाम ताईं पहुचण खां अॻु वॾो इंसानी, माली ऐं सियासी ख़िराज वसूल कंदा आहिनि। अमेरिका ऐं ईरान ॿिन्ही खे हिन जंग मां थींदड़ ग़ैर मामूली माली नुक़सान जो चङी रीति अहसासु आहे। उहे उहो बि ॼाणनि था त हीअ 21वीं सदी आहे, जंहिंमें टेक्नोलॉजीअ जे जदीद इनकलाब दुनिया खे हिकु मुआशी वहदत में तब्दील करे छॾियो आहे। तंहिं करे हिन जंग जा तबाह कंदड़ असर सिर्फ़ु उन्हनि ताईं महदूद न रहंदा, पर उन आलमी मुआशी निज़ाम जूं बुनियादूं बि लोॾे छॾींदा, जंहिंजा उहे पाण अहम हिसो आहिनि। हाणे सुवालु इहो आहे त उन्हनि हक़ीक़तनि खे ॼाणण बावजूदि धुरियूं हिन जंग खे डिघो करण ते छो मजबूर आहिनि। हिन सवाल जो जवाबु हासिलु करण लाइ माज़ी जे उन्हनि तजियाती कालबनि खां हटी सोचणो पवंदो, जिन में कंहिं मख़सूस नज़रिये या अक़ीदे जे बुनियाद ते नतीजो अॻुवाट तइ कयो वेंदो आहे ऐं पोइ उनखे सही साबित करण लाइ दलील ऐं शाहिदियूं ॻोल्हियूं वेंदियूं आहिनि। ईरान अमेरिका जंग बाबति जारी बहस में 2 इंतिहाई मुतज़ाद नुक़्ता नज़र ग़ालिब नज़र अचनि था। जॾहिं त उन अहम नुक़्ते खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे त ईरान ऐं अमेरिका जे विच में जंग जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि। मुख़्तसर लफ़्ज़नि में हीउ टकराव ॿिनि मुख़्तलिफ़ निज़ामनि वारनि मुल्कनि विच में थी रहियो आहे। हिकु मुल्क में 20वीं सदी में क़ाइमु थियल सख़्तगीर नज़रियाती हुकूमत आहे, जॾहिं त ॿिए मुल्क में 21वीं सदी जे 3 ॾहाके में इक़्तिदार में आयल मुआशी दबाव हेठि हिकु जमहूरी हुकूमत आहे, जेका मुआशी अमल पसंदी ते यकीन रखे थी। हीअ जंग माज़ी जे रिवायती जंगियुनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। हिन जंग में हिकु धुर पंहिंजे नज़रियाती बका, जॾहिं त ॿीअ पंहिंजी मुआशी बका जी जंग विढ़ी रही आहे। उन्हनि मां का बि धुर पंहिंजी बका जी क़ीमत ते समझौतो करण लाइ तयारु न आहे, तंहिं करे ॻाल्हियूं बार बार नाकाम थी रहियूं आहिनि। ईरान अमेरिका जंग जो हीउ मुनफ़रद मंज़र तारीख़ जे इर्तिक़ाई अमल जे ग़ैर जज़्बाती तजिये जो तक़ाज़ो करे थो। 19वीं ऐं 20वीं सदी ख़्वाबनि ऐं रूमान जी बेमिसाल सदी हुई। उन्हनि ॿिनि सदियुनि दौरान दुनिया जो वॾो हिसो किंगडोम फ्रांस, पुर्तगाल, स्पेन, बेल्जियम, इटली ऐं जर्मनी जे कब्ज़े हेठि हो। नव आबादी तसलत ख़िलाफ़ एशिया, अफ्रीका ऐं लातीनी अमेरिका में क़ौमी आज़ादी जूं शानदार तहरीकूं हलियूं, जिन में लखे माण्हुनि आज़ादी जे ख़्वाब जी तइबीर लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं। क़ौम परस्ती हिकु ताक़तवर नज़रियो बणिजी वई, पर पोइ उन नज़रिये मां फ़स्तायत जनम वरितो, जंहिंजे नतीजे में ॿी आलमी जंग थी ऐं किरोड़े बेगुनाह माण्हू मारिजी विया। सनअती इनक़लाब जे शुरूआती दौर में बेरहम इंसानी इस्तेसाल ख़िलाफ़ मार्क्सी कम्यूनिज़म जो नज़रियो उभरियो। हिकु ख़ूबसूरत ऐं मुनसिफ़ाणे समाज जे क़याम जे ख़्वाब खे हक़ीक़त बदिलाइण लाइ सोवियत यूनियन में 1917 जो इनक़लाब आंदो वियो। ॿी आलमी जंग खां पोइ सोवियत ऐं अमरीकी बिलाकनि विच में सरद जंग शुरू थी, जंहिंजी दुनिया वॾी क़ीमत अदा कई। सोवियत यूनियन पंहिंजे अवाम खे आज़ादी ऐं बुनियादी इंसानी हक़नि खां सवाइ लॻभॻि सभु कुझु ॾियण जी कोशिशि कई, पर सख़्तगीर इश्तराकी निज़ाम में अहिड़ी जमहूरियत जी गुंजाइश न हुई जेका पाइदार मुआशी तरक़ी ऐं वक़्ति सिर तब्दीली खे यकीनी बणाए सघे। नतीजे तौरु जॾहिं
पुराणे सनती निज़ाम ते ॿधल मईशत हली सोवियत यूनियन तरक़ी कंदो रहियो, पर जीअं ई टेक्नोलॉजी रिवायती अफ़रादी कुअ जी जाइ वठणु शुरू कई, ग़ैर लचकदार इश्तराकी निज़ाम बहिरान जो शिकार थी वियो ऐं सोवियत यूनियन जहिड़ी वॾी फ़ौजी ऐं एटमी ताक़त टुटी पई। चाइना बि 1970 वारे ॾहाके में सख़्तु मुआशी बहिरान जो शिकार हो। नज़रियाती इंतहा पसंदी ते ॿधल हर हुकूमत खे पंहिंजे वजूद जे जवाज़ लाइ हिकु दाइमी दुश्मन जी ज़रूरत हूंदी आहे। उनजे उबतड़ जमहूरी हुकूमत जेका हमेशह इक़्तिदार में न रहंदी आहे, उनखे कंहिं दाइमी दुश्मन जे ख़ौफ़ बदिरां बहितर कारकर्दगी ॾेखारण जी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं ईरान में सूरतहाल मुख़्तलिफ़ हुजे हा त अमरीका सां जंग जी नौबत न अचे हा, छाकाणि त तारीख़ में ॿिनि हक़ीक़ी जमहूरी मुल्कनि विच में अॼु ताईं का वॾी जंग नाहे थी। 21वीं सदी में पुराणी नज़रियाती दुनिया जी जाइ ते हिकु नई दुनिया जनम वठी चुकी आहे, जंहिंसां पाण खे हमाहंग करणु हर मुल्क लाइ ज़रूरी बणिजी वियो आहे। जेके मुल्क पाण में लचक पैदा करे तब्दीली क़बूल कंदा, उहे तरक़ी में अॻिते निकिरी वेंदा, जॾहिं त देरि कंदड़ सिर्फ़ु अफ़सोस कंदा रहिजी वेंदा। उहे सभु अनसर इन ॻाल्हि जो तक़ाज़ो कनि था त ईरान अमरीका जंग जे सबबनि ऐं अनसरनि जो तजियो माज़ी बदिरां मुस्तक़बिल जे तनाज़ुर में कयो वञे, त जीअं इहे हक़ीक़तूं बि साम्हूं अची सघनि जेके जज़्बाती तजियनि जे बार हेठि दॿियल आहिनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक नदीम अख्तर जो तजियो। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त कंपनी सरकार जिते बि पंहिंजा पेर खोड़िया आहिनि, उते ॻोठनि खे भड़भांग बणायो वियो आहे। थरकोल जे मुतासिर ॻोठनि में हिकु ॻोठ वरवाई जो बि इज़ाफ़ो थी रहियो आहे। ॻोठाणनि खे ॻोठ ख़ाली करण ते मजबूर कयो वियो आहे ऐं मोर रड़ी रड़ी एहतिजाज करे रहिया आहिनि। नामियारे शाइर हाजी सांद लिखियो त मूंखे ॾुखा तूं वरवाई थी वेंदे, पंहिंजी आहीं हाण पराई थी वेंदे, शहर सॼे जे शुकारनि में आहीं वॻी, ॻोढ़ो ॻोढ़ो वाई वाई थी वेंदे, थोरी थोरी गॾु कयल ख़र्ची जी, कर्ज़ी आहियूं पाई पाई थी वेंदे, राति ठरी आहे मिर्ग उञारा मोटिया आहिनि, तारा तारा तूं बि तराई थी वेंदे, बाक़ी हिकिड़ो बादला जो बरसे पियो, अखो काणी ॼाण निवाई थी वेंदे। वरवाई ॻोठ जी बर्बादी ते दर्द जहिड़ो नोहो लिखंदे अमर राय सिंह राजपूत लिखे थो, ओ वरियाम भाई तुंहिंजी वरवाई किथे आहे, तुंहिंजी वरवाई जे गस जो ॾस को बि नथो ॾे। तुंहिंजे ॻोठ ॾांहुं वेंदड़ सभिनी रस्तनि ते वॾा वॾा बिल्डोज़र बीठल आहिनि, जेके तुंहिंजे ॻोठ जे गुलाबी घटियुनि जो ॻिजनि वांगुरु मांस पटे रहिया आहिनि। ईअं लॻे थो ॼण गगन में उॾामंदड़ पखियुनि खे झपाटूं हणी झटे रहिया आहिनि। पखियुनि जूं दाहूं निमाणियूं निगाहूं, सखियुनि जा सुॾका अखियुनि जा उल्का, माइरनि जूं ममताऊं ऐं सदियुनि जूं सदाऊं तुंहिंजे ॻोठ खे बचाए न सघियूं। बदकिस्मती सां अव्हां कोयले जी कारी कमाई में पंहिंजो अछो उजरो वतन वञाए छॾियो आहे। दुनिया जो हर धन वतन जी वारी करण अॻियां तुच्छ आहे। कोयले जी कूड़ी धूड़ छाई में अव्हां सोन जहिड़ी सची वरवाई वञाए छॾी आहे। उहा वरवाई जंहिंजे वणनि जी छांव अव्हां लाइ माउ जे आंचल समा हुई, उहा वरवाई जंहिंजो सीमूं हिन वतन जी सूंहुं हुयूं, उहा वरवाई जेका तुंहिंजी जनम भूमि आहे। जनम भूमि जी जूअ जी बूइ न बैंकाक मां अचे थी, न पेरिस में मिले थी। दुनिया में पैसे सां हर शइ मिली वेंदी, पर वरवाई जी वारी बि कान मिलंदी उहा महक जेका वुठे खां पोइ वारी मां आलिशान अतुर बणिजी निकिरी निर्वार थींदी हुई। तकलीफ़ में माल बि पंहिंजे पुराणे वथाण ॾे मोटी ईंदो आहे, पर तव्हां ते का तकलीफ़ आई त तव्हां केॾांहुं वेंदा? अव्हां जा त वथाण वीरान थी विया आहिनि। हीउ वीरान मंज़र ॾिसी सॼी राति उनारींदड़ तुंहिंजे ॻोठ जा कुता बि न आहिनि सुता, त तोखे निंड कीअं आई हूंदी?
वर वाई जो थधो रेट छॾींदे तुंहिंजो पेट पक सां भरियो हूंदो। वर वाई जे झूने खूह ते अलविदाई निहार विझंदे तुंहिंजे रूह खे रोंड ज़रूरु आई हूंदी। ॻोठ जे ॻाठ ते ठाठ सां बीठल झूनी जार जी सार में तुंहिंजो साह सुॾकियो हूंदो, जंहिं जार जी टार टार सां हिकिड़ी यादि वाबस्ता हूंदी, जंहिं जार हेठि वेही तो कंहिं वेंगस सां प्यार जा ॿ पल मिठा ॿोल ॿोलींदे गुज़ारिया हूंदा। वरियाम वेरा अञा सावण नाहे आयो ऐं अव्हां आलियुनि अखियुनि सां ई सुकल तरायूं ऐं तल हिक पल में छॾे हलिया वञो था। ईअं त पखी पंहिंजो आखेरो बि नाहिनि छॾींदा, जीअं अव्हां पंहिंजो ॻोठ देरो ऐं देस छॾे परदेस वञो पिया। अव्हां पंहिंजो माॻ ऐं भाॻ छॾे वञो था। अव्हां पंहिंजे मकान वारी धरती सां गॾु पंहिंजो आसमान बि छॾे वञो था। जॾहिं सावण मन खे भावण लाइ आभा रूप स्वरूप करे ईंदो, तॾहिं दर्द जी धूप वण वॼाए छॾींदी ऐं वरवाई जे वॾियुनि तराइनि जो पाणी अव्हां जे अखियुनि में तरी ईंदो। मींहं ई मुंदूं त जेरनि खे जिते तिते मिली वेंदियूं, पर न मिलंदो त वरवाई जो वाव सवाउ न मिलंदो। वरवाई जूं वाटूं अंदर में ॾीए जूं लाटूं बणिजी ॿरी पवंदियूं। ओ वरियाम राणा, तोखे वरवाई जा वारी हंध विछाणा ऐं टाक मंझंदि जा टाणा कीअं विसरंदा उहे भूअं सदा भाणा जिन में तुंहिंजा आबाणा दफ़न थियल आहिनि। ॿियूं सभु ख़बरूं छॾियूं था, पर पंहिंजनि वरड़नि जे हरड़नि जूं क़बरूं कीअं विसरंदियूं उहे रेलूं जिन में डेलूं रक़्स कंदे पंहिंजा मोर मोहींदियूं हुयूं। तुंहिंजी बि त का डेल उन रेल में तोसां मेल कंदे पहिरें प्यार जो इक़रार कयो हूंदो। उन घड़ी जी यादि कड़ी तोखे बिना बेक़रार करे छॾियो हूंदो। बेक़रार त तूं तॾहिं बि थियो हूंदे जॾहिं पंहिंजे हथनि सां पंहिंजो घरु डाहियो हूंदई। अला उहो घरु जंहिंजे सिरनि में बि ॼण साह हुजे, जंहिं घर खे ठाहींदे तुंहिंजे बाबल पंहिंजी उमिरि अर्पे छॾी हुई। उन घर खे डाहींदे तुंहिंजी दिलि केतिरा भेरा टुटी हूंदी, उन तकलीफ़ जो आऊं त तसुर बि नथो करे सघां। वर वाई जा मेला जॾहिं रूह में रेला ॾींदा, तॾहिं तूं कीअं कंदे उन वक़्तु जॾहिं वर वाई जो तख़्त ताउस तुंहिंजो लंजा हाउस हीअं ते हुरी ईंदो। तोखां त वरवाई जी वारी बि कोन विसरंदी। तूं वणनि खे कीअं विसारींदे उन्हनि घरनि खे जिन जे दरनि में तुंहिंजूं अखियूं अटकियल आहिनि। मुंहिंजा भाउ, तोखां साह खण त विसरी सघे थो, पर वरवाई जो वाव बि कोन विसरंदो। हीउ अहिड़ो ओचितो घाव आहे जिते दुनिया जी का बि हवा पहा नथी रखे। हीउ वतन जो विछोड़ो आहे। अव्हां पंहिंजी धरती खपाए पंहिंजो आसमान वञाए आया आहियो। उहो आसमान जंहिंजूं चांडोकियूं अव्हां जी चित में चक हणी वेही रहियूं आहिनि। चंड त तव्हांखे हर हंध मिली वेंदो, पर वरवाई जे आसमान वारो चंड अव्हां खे नव खंड में न मिलंदो। उन चंड जी सुहाई वरवाई में बि रहिजी वेंदी। मुदूं मिड़ी मिली वेंदियूं, पर न मिलंदो त उहो चेट न मिलंदो जंहिंजूं चरियूं चांडोकियूं वरवाई जे वारनि में चांदी हारे चिमकाए छॾींदियूं हुयूं। लंजनि जा लोढ़ा पटिजंदे ॾिसी राहिमनि जे अखियुनि में ॻोढ़ा ॻड़ी पिया आहिनि, ऐं राहिमनि जे घरनि खे बिलडोज़ थींदो ॾिसी लंजा बि दिलदोज़ थी पिया आहिनि। उहा आहे बहिराड़ी जी मोहबत जेका दुनिया जे कंहिं बि शहर में न मिलंदी। कोयले अव्हां सां कहर इहो कयो आहे जो उहा मोहबत वरवाई जी वारी में रहिजी वेंदी। हिक ॿिए जे मरणे परणे खां वठी हर ॾुख सुख में साथ ॾींदड़ ॻोठाणा फिराक जे फटनि में वणवण जी काठी थी विछड़ी वेंदा। बकोल भिटाइजे त कणे मंझ करार हुआ हिकांदा संग में गाहे गाह फिराक जा कयम धारूं धार न ॼाणा बिहार केरु मिलंदो कंहिंसी। हिन ॻोठ जा वाली अव्हां हथे ख़ाली हलिया वेंदा। फजर जूं बांगूं ऐं चुल्हनि ते चढ़ियल दागियूं अध में छॾे अव्हां माठ में लॾे वञो पिया। पंहिंजनि हथनि सां पोखियल वणनि खे वढण खां मथे ॿियो कहिड़ो ॾुखु हूंदो। अव्हां उन ॾुख जो कारो पाणी पार कंदे जंहिं पीड़ा मां गुज़री रहिया आहियो, उन पीड़ा ते लफ़्ज़नि जा पहा नथा रखी सघजनि। पंहिंजा तड़ा तीरथ, पंहिंजा वण, पंहिंजा धण, पंहिंजा वथाण, पंहिंजा दड़ा, पंहिंजा दंग, पंहिंजा घर, पंहिंजा अङण, सभु कुझु छॾे फ़क़्ति साह मुठ में करे निकिता आहियो। पुठ ते मुड़ी हिकिड़ो पली रही बीही ॾिसो त सही।
वरवाए जूं विशाल अखियूं अव्हां खे सारींदे कीअं सुरकी पियूं आहिनि। उहे अखियूं ॿुधाइनि थियूं त विछोड़ो हाल मां बेहाल कीअं कंदो आहे। मञूं था वक़्तु पुॼाणा अव्हां खे शायदि सभु कुझु विसरी वञे, पर न विसरंदा त वरवाए जा वाड़ा ऐं तितर ताड़ा न विसरंदा, न विसरंदा त बाबीहनि जा ॿोल ऐं माण्हू रंग रतोल न विसरंदा, न विसरंदा त ईद जा ॾींहं ऐं सावण जा मींहं न विसरंदा, न विसरंदा त वरवाए जा वंग चोड़ेलियूं ऐं चंग न विसरंदा, न विसरंदा त वरवाए जा मोर ऐं पंहिंजा पालियल ढोर न विसरंदा, न विसरंदा त माल जा वथाण ऐं वारी जा विछाण न विसरंदा, न विसरंदियूं त हिन भूअं जूं फिटूं बांधणा ऐं ॿीटूं न विसरंदियूं, विसरंदियूं त उहे ॻाल्हियूं बि न जिन खे दिलि में प्यार मां पालियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं अॼु रुदालियूं बणिजी रूह सां गॾु रुनियूं आहिनि। अॼु मुंहिंजूं बि अखियूं भिनियूं आहिनि। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे उन अज़ीम लेखक खे भेटाउण जा गुलाब अचूं था जंहिं कराची खे तारीख़ जे वर्कनि में महफ़ूज़ करण लाइ जेका कोशिशि कई उहा क़ाबिल तहसीन आहे। हूअ जंहिं कराची जी तारीख़ जा पेरा खयां ऐं कराची खे कलमबंद कयो। न विसरण जहिड़े उन शख़्स गुलहसन कलमती जी अॼु वरसी मल्हाई पई वञे। असीं खेसि भेटाउण जा गुलाब अचण लाइ सामी मेमण जो लिखियल लेख अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। सिंध जी तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं ख़ासि तौरु कराची जी सुञाणप बाबति केतिरनि ई लेखकनि, मुहक़क़नि ऐं दानिशवरनि कलम खयो, पर जंहिं मोहबत, महिनत ऐं सचाई सां गुलहसन कलमती कराची खे सिंध जी मारे तौरु दुनिया आॾो पेश कयो, उहा हैसियत शायदि ई कंहिं ॿिए खे नसीब थी हुजे। गुलहसन कलमती रुॻो हिकु लेखक या मुहक़क़ न हो, पर हूअ कराचीअ जी धरती जो सचो आशिक़, सिंध जे वजूद जी जंग जो सिपाही ऐं मलीर जी तारीख़ जो अमल मुहाफ़िज़ हो। गुलहसन कलमती कराची जी हर घटी, हर देह, हर ॻोठ, हर जबल, हर पब ऐं हर क़दीम माउ खे ॻोल्हे लहण लाइ उमिरि अर्पे छॾी। हुन पंहिंजे तहक़ीक़ वसीले साबित कयो त कराची रुॻो इमारतनि ऐं रोडनि जो शहरु न आहे, पर उहा सिंध जी हज़ारें वरियण पुराणी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जी अमीन धरती आहे। हुन तारीख़ी हवालनि, लोक रिवायतनि, पुराणनि नक्शनि ऐं ज़ुबानी शाहिदियुनि वसीले अहिड़ा दलील पेश कया जिन कराचीअ जी असल सुञाणप खे उजागर कयो। गुलहसन कलमती जे लिखड़नि में मलीर जी मिटी जी ख़ुशबू महसूसु थींदी हुई। हू जॾहिं कराची या मलीर बाबति लिखंदो हो त ईअं लॻंदो हो ॼण को माण्हू पंहिंजी माउ जी तारीख़ बयानु करे रहियो हुजे। हुन न रुॻो तारीख़ लिखी, पर हुन तारीख़ खे जेरो रखण लाइ अमली जदोजहद बि कई। सिंध जे वजूद, सक़ाफ़त ऐं वसीलनि लाइ हलंदड़ तहरीकनि में हूअ हमेशह अॻिएं सिफ़नि में बीठल नज़र आयो। हुन कॾहिं बि सरकारी दबाव, धमकियुनि या कूड़नि केसनि खां ख़ौफ़ न खाधो। गुलहसन कलमती ऐं संदसि साथियुनि, जिन में यूसुफ मस्ती, ख़ुदा ॾिनो शाह, ख़ालिक जुणेजो, रुखमान पालारी ऐं ॿिया केतिरा ई सञा हवंद शामिल हुआ, सिंध जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदो रहियो। उन जदोजहद दौरान खेसि ख़ामोश कराइण लाइ धमकियूं बि ॾिनियूं वियूं, केस दाख़िल कया विया ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाइण जी कोशिशि कई वई, पर उहे सभु माण्हू पंहिंजी धरती सां वफ़ादारी जी राह तां न हटिया। गुलहसन कलमती पंहिंजी सॼी ज़िंदगी में साबित कयो त सचो अदीब ऐं मुहक़क़ उहो हूंदो आहे जेको रुॻो किताबनि ताईं महदूद न रहे, पर अमली मैदान में बि पंहिंजी धरती जो दिफ़ा करे। हुन 12 खां वधीक किताब लिखिया जेके सिंध जी तारीख़, सक़ाफ़त ऐं कराची जी सुञाणप बाबति अहम दस्तावेज़ आहिनि। संदसि हर किताब पढ़ंदड़ खे पंहिंजी धरती सां मोहबत करणु सेखारे थो। ससुई जी वाट संदसि आख़िरी किताब हो जेको ॼण त संदसि ज़िंदगीअ जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े जो नचूड़ हो। ईअं महसूसु थिए थो गुलहसन कलमती पाण त ससुई जे वर वकड़नि ऐं पेचरनि में गुम थी वियो, पर असां सभिनी खे सिधी वाट ॾेखारे वियो। हुन उहो सबक़ु ॾिनो त धरती सां मोहबत रुॻो नारा हणण सां न, पर उनजी तारीख़, तहज़ीब ऐं माण्हुनि सां जुड़ियल रहण सां साबित थींदी आहे। गुलहसन कलमती जो अवामी प्रेस क्लब मलीर सां बि गहरो तालुक़ु रहियो।
हू हिन प्रेस क्लब खे रुगो साफ़ती इदारो न पर अवामी शऊर जो मर्कज़ सम्झंदो हो। अवामी प्रेस क्लब मलीर पारां थींदड़ तक़रीबन सक़ाफ़ती प्रोग्रामनि ऐं तारीख़ी मागनि जे दौरनि में हूअ वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कंदो हो। माई मोखी खां वठी नाराथर जबल ते मतारनि जी मज़ार ताईं थींदड़ सरगर्मियुनि में संदसि मौजूदगी ॼण त हिकु फ़िक्री रहनुमाई हूंदी हुई। जॾहिं गुलहसन कलमती बीमार थियो त अवामी प्रेस क्लब मलीर जे सहाफ़ियुनि ऐं साथियुनि संदसि इलाज लाइ बि भरपूर जदोजहद कई। संदसि इलाज ॿाहिरिनि मुल्कनि में कराइण लाइ रैलियूं कढियूं वियूं, मुहिम हलाई वई ऐं अस्पताल में वञी संदसि इंटरव्यू कया विया त जीअं माण्हुनि ताईं इहो पैगाम पहुची सघे त हीउ शख़्स रुगो हिकु फ़र्दु न पर सिंधी इल्मी ऐं तारीख़ी सरमाए जो नालो आहे। गुलहसन कलमतीअ जे जिस्मानी तौरु असां में मौजूदु न आहे पर संदसि फ़िक्र, लिखड़ियूं, जदोजहद, धरती सां इश्क़ हमेशह ज़िंदा रहंदो। अहिड़ा माण्हू मरंदा न आहिनि छो त उहे पंहिंजे क़ौम जे शऊर में जीअंदा आहिनि। गुलहसन कलमती बि उन्हनि अमर किरदारनि में हिकु आहे जंहिं पंहिंजे कलम, पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजी जदोजहद वसीले तारीख़ में हमेशह लाइ पंहिंजो नालो लिखाए छॾियो। बेशक गुल कॾहिं बि कोमाइबो कोन। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक ऐं तारीख़दान गुलहसन कलमती खे। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।